असां पंहिंजे दोस्त खां अॼु नाश्तो कीअं कढियो अचो त तव्हांखे अॼु जी वीडियो में ॿुधायां थो। सुबुह साण पंहिंजे घरां निकिरी पियुमि सिधो कराची यूनिवर्सिटी, जिथे असांजा ॿिया दोस्त बि आयल हुआ। ही दोस्त मुंहिंजो आयल हो ऐं हिन खां अलावा बि ॿ दोस्त हुआ जंहिंखे असां हिन दरवाज़े मां अंदरि करायो। उन खां पोइ असां ॿई बि पाण बाइक स्टार्ट करे ऐं सिधो कराची यूनिवर्सिटी जे अंदरि पुॼी वियासीं। हिते अंदरि अची ऐं हिते हिकिड़ो फुटबॉल ग्राउंड आहे जेको ग्रासी ग्राउंड आहे, जेको सॼो जंहिंमें जेको ग्रास लॻल आहे। उते असां पंहिंजी क्रिकेट जी प्रैक्टिस करणु लॻासीं, वॾनि शॉट जी प्रैक्टिस कईसीं, फील्डिंग जी प्रैक्टिस करणु लॻासीं ऐं हिते भरपूर माना तयारी करणु लॻासीं छो जो असांजो मैच हुयो। हिते मथे आसमान मां जहाज़ बि वञनि पिया ऐं गर्मी बि वॾी हुई, पर असां वॾी महिनत करे ऐं पंहिंजी प्रैक्टिस पिया कयूं। पोइ असां अची वियासीं कोर्ट। हिते कोर्ट में जेको आहे हार्ड बॉल जी ॾाढी सुठी प्रैक्टिस थींदी आहे, सुठा सुठा शॉट्स जूं प्रैक्टिस कंदा आहियूं। वॾो हिकिड़ो कोर्ट आहे, इन में असां प्रैक्टिस हिते सदाईं करणु ईंदा आहियूं तव्हांखे। पोइ वरी असां हिते प्रैक्टिस करे ऐं पुॼी वियासीं नाश्तो करणु। असां पंहिंजे हिकु दोस्त खे चयो, हिन दोस्त खे त अॼु यार ट्रीट त ॾे नाश्ते जी। पोइ हिन असांखे हिते होटल ते जेको आहे चणा ऐं पराठनि जो नाश्तो करायो, ॾाढो ई बहितरीनु नाश्तो। उन खां पोइ असां सभु पंहिंजे पंहिंजे घर निकिरी पियासीं। असांजे हिन दोस्त त अॼु असांजो ॾींहुं ठाहे छॾियो, पर तव्हां बि अॼु मुंहिंजो ॾींहुं ठाहे था सघो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त हिनखे शेयर ऐं पंहिंजो कमेंट ज़रूरु